अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव दा इंसान करे ताजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपमर हाज़िर है। नाज़रीन तव्हां ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ मेहमान डॉक्टर भी हिते ईंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी जी तफ़सील जेको सो ॿुधाईंदा आहिनि। अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा आहे नंढड़नि ॿारनि में ग़िज़ा जी घटिताई। जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई आहे त उनखे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं, ग़िज़ा जी घटिताई जा सबब छा आहिनि, छा उहा ग़िज़ा जी घटिताई छा ॿारनि खे बुख नथी लॻे या कोई बीमारी उनजो सबबु आहे या वाक़ई ॿार घर में जेको सो खाइण पीअण नथा, ॿाहिरां जेके शयूं वठी जेके चीज़ूं वठी खाइनि था उनजे करे उन्हनि खे बुख नथी लॻे, ग़िज़ा जी घटिताई थिए। जेकी ग़िज़ा जी घटिताई थिए थी त उन्हनि जी नशोनुमा ते कहिड़ो असरु पए थो, असां इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हां बि फ़ोन करे असांजे मुअज़्ज़िज़ महिमान जेको डॉक्टर असां सां गॾु आहे जेको इन मौज़ू ते असां सां ॻाल्हि ॿोल कंदो उन खां को सुवाल पुछी सघो था, पंहिंजे ॿारनि जे बीमारी बाबति को सुवाल पुछी सघो था, ॿारनि जे ग़िज़ा बाबति को सुवाल पुछी सघो था, ॿारनि जे नशोनुमा बाबति को सुवाल पुछी सघो था। ऐं पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे ऐं असांजो डॉक्टर साहिबु तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। अॼु असांजो जेको मौज़ू आहे ॿारनि में ग़िज़ा जी घटिताई छो थींदी आहे, उनजा सबब छा आहिनि, उन करे कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहू जेके पाण ॿारनि जे बीमारियुनि जा माहिर आहिनि, चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि, आ ख़ान इस्पताल कराची में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहिबु ठीकु आहियो, ख़ैर सां? अल्हम्दुलिल्लाह। डॉक्टर साहिबु हूअं त बीमारियूं जेके आहिनि उहे त आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते, तव्हां माशाल्लाह ऐं ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर बि आहियो मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते, पर जेका ग़िज़ा आहे, जेको खाधो आहे, जेको उहो असांजी सिहत आहे, जेको असांजी नशोनुमा आहे, जेकॾहिं कंहिं माण्हू जी तव्हां ग़िज़ा बंदि करे छॾियो त उहो कमज़ोर थी वेंदो, त ॿारनि में जेका ग़िज़ा जी घटिताई आहे उनजा कहिड़ा सबब आहिनि? हाणे ग़िज़ा में जेका सभ खां अहम फैक्टर ॾिठो वियो आहे त उन में कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे हथनि सां पैदाशुदा न आहिनि। जीअं ख़ुदा न ख़ासि कंहिंखे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं, पर कुझु बीमारियूं आहिनि जेके असांजी कोताही जे करे ॿारनि खे थियनि थियूं, जंहिंमें ख़ासि तौर ते ग़िज़ा जी कमज़ोरी जंहिं तव्हां ज़िक्र कयो जंहिंखे असां मेल न्यूट्रिशन चवंदा आहियूं। मेल न्यूट्रिशन इंग्लिश वर्ड आहे जंहिंजो मतिलबु आहे त ग़िज़ा में कंहिं बि हिकु जुज़े जो या जेको आहे सो तमामु घणनि जुज़नि जो जी कमी जे करे ख़ुदा न ख़ासि उन ॿार ते जेको ज़िंदगी ते असरु पए थो उनखे असां मेल न्यूट्रिशन नालो ॾियूं था। उन में उनखे असां ॿिनि हिसनि में डिवाइड कयो, हिकिड़ो त प्राइमरी मेल न्यूट्रिशन आहे, ॿी आहे सेकेंडरी मेल न्यूट्रिशन। प्राइमरी मेल न्यूट्रिशन जेका अर्ली हिकिड़ी ग़िज़ा जी कमज़ोरी आहे उहा जेका आहे सा उन करे थिए थी जो ॿार खे जेका ग़िज़ा तवानी मिलणु खपे उहा ॿार खे मिले कान थी कंहिं बि सबब जे करे, उनजा मुख़्तलिफ़ कॉज़िज़ आहिनि। ऐं जेका सेकेंडरी मेल न्यूट्रिशन आहे उनजो मतिलबु आहे त उन में ॿार जो जिस्म आहे कंहिं बीमारी जी वजह सां या हुनजे पंहिंजे जेको आहे सो कंहिं पैदाइशी नुक़्स जे करे उहो जेको आहे जिस्म जेको उन ग़िज़ा खे हज़म करण खां क़ासिर हूंदो आहे, जंहिंजे करे उन में जेको आहे सो कमज़ोरी पैदा थिए थी। हाणे तव्हां सबबु पुछा त जेको आहे हिन मुख्य सबब कहिड़ा आहिनि, त ॿ साथिया त प्राइमरी में कहिड़ा सबब आहिनि? प्राइमरी में जेको सभ खां हाणे ॾिठो असां हिनखे हिसनि जे हिसाब सां डिवाइड कयो आहे त जीअं पहिरियों जेको सबबु थिए थो अक्सर तो ॾिठो वियो आहे त ॿारनि खे जेको सो माउ जो खीरु सुतती कोन थो ॾिनो वञे, काफ़ी ॾींहंनि खां पोइ ॾिनो वञे थो, मुख़्तलिफ़ हुनजा कुझु देरि सां ॾिनो वञे थो, जिनजे करे ॿार खे शुरूआती जेको माउ जो खीरु आहे जेको हिकिड़ो जेको आहे सो हाई प्रोटीन सां भरियलु हूंदो आहे, उन में काफ़ी इम्यूनिटी क़ुवत मुदाफ़त जूं शयूं हूंदियूं आहिनि, उन में वैक्सीनेशन्स बि हूंदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका रिसर्च थी आहे उन में इहो साबित थियो आहे त जेको शुरूआती 2 हफ़्तनि जो खीरु हूंदो आहे माउ जो, जेके असां कोलेस्ट्रॉल चवंदा आहियूं, उन में अगरि जेका ॿार खे ग़िज़ा मिले थी उन में कुझु अहिड़ी वैक्सीनेशन्स बि आहिनि जेकॾहिं असां प्राइवेट सेक्टर ते पैसा ख़र्च करे परचेज़ कयूं त घटि में घटि 50,000 ते वैक्सीनेशन जी प्राइस थिए थी। उन में तमामु घणियूं महांगियूं वैक्सीनेशन बि आहिनि, पर उहा जेका उहे शयूं जेके आहिनि उहे माउ जे उन खीरु जेको शुरूआती ॾींहंनि जो खीरु हूंदो आहे जंहिंखे असां कोलेस्ट्रॉल चवंदा आहियूं, जेके असांजे जेके से कल्चरल पैटर्न जे करे उन खीर खे या ज़ाया कयो वेंदो आहे या उन मुख़्तलिफ़ नाला ॾिना वेंदा आहिनि त पतलो आहे, सही नमूने सां हज़म कोन थियो या ॿार खे अञा सही ग़िज़ा पूरी कोन थो करे सघे, त सभ खां पहिरीं जेको डिले ब्रेस्ट फीडिंग थिए थी उनजे करे ॿार खे नुक़सानु थियनि था। ॿियो जेको सभ खां ॾिठो वियो आहे त ॿार खे माउ जो खीरु जेको आहे उहो 6 महीननि ताईं पंहिंजे ॿार जी रिक्वायरमेंट पूरी करे थो, या त इहो ॾिठो आहे त 6 महीननि खां पहिरीं जेको आहे सो ॿाहिरीं ग़िज़ा शुरू कई थी वञे, जंहिंजे करे ॿार खे जेको फ़ाइदो थियणु खपे माउ जे खीर मां उहो प्रॉपर कोन थो थिए, जेको थियणु खपे 6 महीननि ताईं, जेके असां चवंदा आहियूं एक्सक्लूसिव ब्रेस्ट फीड। एक्सक्लूसिव ब्रेस्ट फीड जो मतिलबु आहे त ॿार खे सिर्फ़ु माउ जो खीर, उन खां सवाइ ॿी का बि शइ न पाणी, न माखी, न को ग्लूकोस जो पाणी, न ॿी काड़ी शइ।
ॿियो जेको फैक्टर नज़र थो अचे त जिथे ॿारनि खे 6 महीननि खां पोइ ग़िज़ा शुरू करणु खपे उते जेको आहे सो ॿारनि खे प्रॉपर ग़िज़ा जंहिंखे असां वीनिंग चवंदा आहियूं, जंहिंमें असां जेको आहे सो ॿाहिरीं ग़िज़ा शुरू कयूं था ॿारनि खे, जंहिंमें खिचड़ी बि आहे, दलियो बि आहे, सूजी बि आहे, कस्टर्ड बि आहे, खीरणी बि ठाहे ॾियूं था ॿारनि खे, पटाटो बि गरम करे या बॉइल करे खारायूं था, मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं खारायूं था, उहा प्रॉपर वे में कान थी ॾिनी वञे। ऐं माउ जे खीर खे 6 महीननि खां पोइ बि उन ई इंटरवल सां जारी रखियो वञे थो जेको शुरूआती ॾियण में ॾिनो वञे थो, जंहिं करे ॿाहिरीं ग़िज़ा जे घटि मिलण जे करे ॿार खे जेको आहे सो जेका रिक्वायरमेंट आहे उहा पूरी कान थी थिए ऐं उहो जेको ग़िज़ा जी कमज़ोरी जो शिकार थिए थो। माना उन जी सही नशोनुमा न बिल्कुलु। उन खां पोइ ॿार जंहिंमें 6 महीननि खां ॿाहिरीं ग़िज़ा शुरू कजे थी त उन में ॿार खे कल्चरल पैटर्न जे करे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हुनजी ग़िज़ा में शामिलु कोन थियूं कयूं वञनि, जीअं मिसाल तौर ते गर्मियुनि में हुनखे बेदो कोन थो ॾिनो वञे। डॉक्टर साहब थोरो डॉक्टर नवाज़ इन ॻाल्हि खे ॿुधाए जॾहिं 6 महीननि जो ॿारु थी वियो, 6 महीननि खां अॻु में त उनखे माउ जी जेका थञ आहे उन ते रखियो वञे थो, उहा मुकमल कंप्लीट ग़िज़ा आहे, पर 6 महीननि खां पोइ तव्हांजे नज़र में हिकु डॉक्टर जी छा एडवाइस आहे त ॿार खे वीनिंग में छा ॾिनो वञे, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ॾिनियूं वञनि? ॾिसो, असां वटि काफ़ी जेके अहिड़ियूं शयूं आहिनि जेके आराम सां घर में ठाहे ॿार खे ॾेई सघनि थियूं। ज़रूरी न असां मार्केट जूं शयूं ख़रीद कयूं जेके मुख़्तलिफ़ नालनि सां अचनि थियूं मार्केट में, उन्हनि में एतिरी ताक़त बि कान्हे का, तवानाई बि कान्हे का। असां वटि जेको आहे सो मिसाल तौरु मुङनि जी दाल चांवरनि जी खिचड़ी हूंदी आहे जंहिंखे गिह मखण जी जेको आहे सो तड़के सां ठाहे ॿार खे ॾिबी, उन में हाई कैलोरीज़ हूंदियूं आहिनि, उन में फैट बि हूंदो आहे, उन में निशाश्तो बि हूंदो आहे, उन में विटामिन्स बि हूंदा आहिनि, उन में कार्बोहाइड्रेट बि हूंदो आहे, माना हर शइ कंप्लीट ग़िज़ा चवंदा आहियूं, प्रोटीन बि हूंदी आहे। अहिड़े नमूने सां केलो हूंदो आहे, ॿार खे मैश करे या जेको आहे सो उनखे सन्हो करे उहो ॿार खे ॾिनो वञे थो। उन खां अलावा दलियो हूंदो आहे, जौ जो दलियो हूंदो आहे, कणिक जो दलियो हूंदो आहे, इहो ॿार खे खारायो वञे थो। अहिड़े नमूने सां सूजी आहे, चांवर जी खीरणी आहे। अहिड़े नमूने सां तव्हां ॿार खे बेदे जी ज़र्दी जेका आहे 6 महीननि खां पोइ ॾेई सघो था। ऐं मुख़्तलिफ़ इंटरवल रखणु खपे, जीअं 6 महीननि खां पहिरीं ॿार खे 2 या 3 कलाक खां पोइ खीर पियारो वञे थो, त 6 महीननि खां पोइ इहा स्पीड खीर जी कान रहंदी। तव्हां हुनखे जेको आहे 4 कलाकनि जे वक़्फ़े सां ग़िज़ा खारायो ऐं 4 कलाकनि जे वक़्फ़े खां पोइ ग़िज़ा खाराइण खां पोइ हुनखे खीर पियारियो, त जीअं ॿार खे थोरी वखो मिले त हुनखे बुख बि लॻे त जीअं ॿाहिरीं ग़िज़ा खाई सघे। पर जेकर हुनखे तव्हां बार बार फीड कराईंदो या बार बार खीर पियारींदो त उन सां उहो जेको आहे ॿाहिरीं ग़िज़ा 6 महीननि खां पोइ ॿाहिरियों खीर बि ॾेई सघिजे थो? ॿाहिरियों खीर पियारे कोन थो सघिजे, पर ॿाहिरीं खीर में तव्हां शयूं ठाहे ॾेई सघो था, जीअं खीरणी ठाहे ॾेई सघो था, सूजी ठाहे ॾेई सघो था, या जेको आहे कस्टर्ड ठाहे ॾेई सघो था। ॿाहिरीं खीर में तव्हां शयूं पचाए करे ठाहे ॾेई सघो था। उन खां इहे जेके तव्हां जेके सबबु पुछिया पिए, इन में त हिकिड़ो इहो सबबु आहे त जेको इम्प्रॉपर वीनिंग जेका प्रॉपर टाइम ते ॿार खे ॿाहिरीं ग़िज़ा शुरू करणु खपे, उहा न मिलण जे करे ॿार खे काफ़ी जेको आहे प्रॉब्लम थिए था, हुनजी ग़िज़ा जी कमज़ोरी शुरू थी वञे थी। उन खां अलावा हाट ऐं कोल्ड जो कंसेप्ट ख़तमु करणु खपे। इहो अञा ताईं असांजो अलाए केतिरो नसुल जेको आहे इन शइ जो शिकार रहंदो, त असां अञा ताईं बेदे खे जेको आहे सो गरम था महसूसु कयूं, चांवरनि खे थधो था महसूसु कयूं, ऐं उहे इन थधि ऐं गरम जे चकर में अची ॿारनि खे असां कोन था ॾियूं। ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ॿार खे जेको आहे सो खंघि थी पए त हुनजे चांवर बंदि था करे छॾियूं, हुनजो केलो बंदि था करे छॾियूं। कंहिं ॿार खे अगरि जेको आहे अच्छा डॉक्टर साहब इहो त आहे, ठीकु आहे, तव्हां 2 सबब ॿुधाया त या त हुनजी जेका वीनिंग सही न थी, इन खां अलावा ॿिया बि के सबब आहिनि ग़िज़ाई घटि? उन खां ॿियो जेको टियों सबबु अचे थो उहो आहे पावर्टी, गुरबत हिकिड़ो तमामु वॾो फैक्टर आहे असांजे हिन ख़ासि तौर पे कंट्री में, जिथे गुरबत जे लकीर खां माण्हू हेठि जेको आहे सो गुज़ारीनि पिया, त उते जेको आहे उहे शयूं जेके ॿार खे प्रॉपर ग़िज़ा मिलणु खपे, उहो हाई जेको आहे सो कॉस्ट जे करे या मुख़्तलिफ़ सबबनि जे करे जेको आहे सो ओवर क्राउडिंग जे करे, फैमिली मेंबर घणा हुअण जे करे, उहो जेको आहे असां ॿार खे प्रॉपर परचेज़िंग जेका पावर आहे उहो पेरेंट्स कोन्हे को, जंहिंजी गुरबत जे करे हू जेको आहे ॿार खे सही नमूने सां नथो ग़िज़ा ॾेई सघे। उन खां पोइ लेक ऑफ द इम्यूनाइज़ेशन जेको सभ खां हिकिड़ो अहम फैक्टर बि आहे, हिकिड़ो अलॻि सां टॉपिक आहे, पर उहो बि ग़िज़ा जी कमज़ोरी जो सबबु थिए थो। तव्हां ॿार खे अगरि पैदाइशी टुका शुरू खां वठी पैदा थियण खां पोइ जेको लॻाइणु शुरू कयो था, त उन ॿार में जेके पैदाइशी टुका लॻनि था, घटि में घटि ॿार उन्हनि खां महफ़ूज़ थी वञे थो, उन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ थी वञे थो। 8 अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जिन जो असां वटि गवर्नमेंट जे तरफ़ां टुका लॻनि पिया, जंहिंमें तशनज बि आहे, खनाक बि आहे, कारी खंघि बि आहे, हेपेटाइटिस बी बि आहे, TB बि आहे, पोलियो बि आहे, उरड़ी बि आहे। हाणे इहे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जो ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ॿार खे उरड़ी थी वञे, ऐं उरड़ी इज़ अ वेरी इंपॉर्टेंट फैक्टर टू कंट्रीब्यूट द मेल न्यूट्रिशन। कंहिं ॿार खे उरड़ी थी वई, उरड़ी थियण खां पोइ उहो ॿार सम्झो कि 50% चांस मिले थो वञे त हुनजी अंडरवेट थी थो वञे, मेल न्यूट्रिशन शुरू थी वञे, ऐं ॿार जेको आहे हुन एॾो शिकार थिए थो, हुन में विटामिन्स जी कमी थी वञे थी, हुनजी ग़िज़ा छो त उरड़ी जे करे हुनजो पूरो मुंहुं पची थो वञे,
नमूनिया डेवलप थी थिए, उनखे डायरिया उल्टी दस्त शुरू थी वञनि था, जंहिंजे करे ॿार जेको आहे सो न ग़िज़ा वठी सघे थो, प्लस उड़ीअ खे असां वटि ॻोठनि में वरी लिकायो थो वञे। डॉक्टर साहब छा ॿार जेके नंढड़ो पैदा थियो जेको भले हिकिड़े ॾींहं जो हुजे, माउ जी थन ते हुजे या 6 महीननि खां पोइ तव्हां वीनिंग ते रखो, छा उनजो जेको स्टमक आहे या उनखे का अहिड़ी बीमारी थी सघे थी जीअं उनखे बुख ई न लॻे, अहिड़ा बि सबब आहिनि तव्हां वटि? बिल्कुलु, मूं तव्हांखे सेकेंडरी जेका मेल न्यूट्रिशन ॿुधाई, हा, सेकेंडरी मेल न्यूट्रिशन में हिकिड़ो ॿार जंहिंखे ख़ुदा न ख़ासि जेको आहे सो जेको सम्झो त हिकिड़ो कार्डिक प्रॉब्लम आहे, कार्डिक प्रॉब्लम उन ॿार खे कंजाइटल हार्ट डिज़ीज़ आहे, पैदाइशी हुनखे दिलि जो नुक्स वग़ैरह आहे, या ख़ुदा न ख़ासि हुन ॿार में को मेंटल प्रॉब्लम आहे, CP चाइल्ड आहे, या हुनखे जेका सीलेक्ट डिज़ीज़ आहे, सीलेक्ट डिज़ीज़ हिकिड़ी अहिड़ी बीमारी आहे जेका अंडनि जी थिए थी, मतिलबु मुख़्तलिफ़ बीमारियूं हुजनि त उनखे बुख न लॻे, उनजे करे उहो ॿार जेको आहे सो सही नमूने सां खाधो वठे कोन थो, त उहो सेकेंडरी मेल न्यूट्रिशन में अचे थो। उन खां पोइ अॻिते 6 महीननि खां पोइ जेके ॿारनि में मुख़्तलिफ़ ॿिया प्रॉब्लम थियनि था। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, इन ते ई अॻिते कंटिन्यू कंदासीं त उहे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जंहिंजे करे ॿारनि खे बुख नथी लॻे या उन्हनि जो जेको सो ग़िज़ा सही नथी पहुचे, पर वक़्तु थियो हिकिड़े वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियो। नाज़रीन, असां जेको सो ॿारनि जे ग़िज़ा जी घटिताई ते ॻाल्हाए रहिया आहियूं, ॿारनि जी बीमारी ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे असांजे डॉक्टर खां को बि सुवाल ॿारनि जी बीमारी बाबति पुछी सघो था। डॉक्टर साहब, वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि बि हली त मुंहिंजो सुवालु आहे त उहे कहिड़ियूं बीमारियूं जंहिंजे करे बुख ख़तमु थी वेंदी आहे? तव्हांजो दिलि जूं बीमारियूं या के पैदाशी नुक्स, उनखां अलावा उनखां अलावा जेके थोरो वॾी उमिरि जा ॿार आहिनि, जेका 2 सालनि जा आहिनि या साल खां मथे जा ॿार, उनमें जीअं पेट में कीड़ा थी विया, पेट में कीड़नि जे करे बि काफ़ी जेको आहे सो ॿारनि जी बुख ख़तमु थी वञे थी। उनखां अलावा असां कुझु जेके आहिनि ॿारनि जी डाइट में अहिड़ियूं शयूं शामिलु कयूं था जंहिंजे करे बि जेको आहे ॿारनि जी बुख ख़तमु थी वञे, जंहिंमें टॉफ़ी थी वियूं, चॉकलेट्स थी, या जूसिस थी, या चांहि जो वॾो फैक्टर आहे असां वटि, ऐं चांहि जे करे तमामु घणा नुक़सान थियनि पिया, ख़ासि तौर ते ॿारनि में, छो त ॿारनि में जेका चांहि जी का बि रिकमेंडेशन कान्हे का, इहा जेका हुन जी कमी जो शिकार बि करे थी ॿार खे, उन सां गॾोगॾु बुख बि ख़तमु करे थी। उनखे अलावा असां जेको आहे सो ॿारनि खे सही इंटरवल कोन था ॾियूं, बुख जो हुन जो खाइण पीअण जो शेड्यूल कोन था रखूं, जिन में ॿार खे बुख लॻे थो थोरो घणो खाई थो वठे, या हुनखे खाधे जे टाइम खां अॻु में कुझु न कुझु ॾेई था वठूं, टिकी बिस्किट ॾेई छॾियो, या कोई चिप्स जो पैकेट ॾेई छॾियो, या जूस जो हिकिड़ो जूस जो दॿो वठी उन जूस पी वरितो, त अहिड़े नमूने सां उन खां पोइ स्वत उन ॿार जे साम्हूं असां मानी या जेको आहे सो खाधो रखूं था, त उहो ॿार जेको आहे उन तरीक़े सां उन बुख जे हवाले सां कोन थो एतिरो खाधो खाई सघे जेतिरो हुनखे खाइणु खपे। अच्छा, अरे ॿार बिल्कुलु सिहतमंद आहे डॉक्टर साहब, बिल्कुलु सिहतमंद आहे, ठीकु आहे, पर उनखे बुख नथी लॻे, माउ पीउ हमेशह शिकायत कंदा, तव्हां वटि बि ईंदा हूंदा, ॿार मुंहिंजो कुझु खाए कोन थो, ठीकु बि आहे, छा हुनजी का स्टमक में के अहिड़ा जूसिस आहिनि या अहिड़े केमिकल रिलीज़ थियनि था, या को साइकोलॉजिकल अहिड़ी प्रॉब्लम जो बुख ख़तमु थी वञे, इन जा बि के सबब आहिनि? साइकोलॉजिकल त आहिनि। हिकिड़ो ॿार आहे जंहिंजे पोयां जेका माउ खाधो ऐं डंडो खणी घुमे पई थी, हीअ खा हेतिरो खा, जेको ॿार खे पसंदि ई कोन्हे। हिकिड़ो त असां ॿार जी पसंदि खे अहमियत ॾियणु खपे। ॿार खे पसंदि आहे जेको आहे चांवर ऐं भाॼी पसंदि आहे, असां चवंदा न तूं मानी खा। ॿार खे जेको आहे सो दाल पसंदि आहे, असां चवंदा तूं खाम खां मच्छी खा। हिकिड़ी ज़रूरी शयूं आहिनि पंहिंजी जॻह ते, पर असां पंहिंजी मर्ज़ी ॿारनि जे मथां जेको आहे सो न कयूं। इन करे जंहिं ॿार खे बुख लॻंदी, उहो ॿार बि अगरि पेरेंट्स हुनजे पुठियां जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जो प्रेशर ॾियनि था खाधे पीअण जे, ज़बरदस्ती खाराइण जे करे, त उन ॿार जी बुख ख़तमु थी वञे थी। तव्हां जेके ॻाल्हि कई त ॿार हिकिड़ो सिहतमंद आहे, तंदुरुस्त, हुनखे बुख छो कान थी लॻे। बुख जेका हिसा इन शइ खे आउं तस्लीम कोन कंदो आहियां। बुख ॿिनि ॻाल्हियुनि जे करे न लॻी सघंदी आहे। ख़ुदा न ख़ासिता या त ॿार जेको आहे सो तमामु घणो बीमार आहे, सिक बेबी आहे, ऐं या सिक चाइल्ड आहे, जंहिंखो कंहिं न कंहिं बीमारी जी वजह सां हुनजी बुख ख़तमु थी वई आहे। ॿिए नंबर ते जेको आहे सो ख़ुदा न ख़ासिता मेंटली रिटार्डेड ॿारु आहे हिकिड़ो, जेको वीचारो पंहिंजो बुख जो इज़हार कोन थो करे सघे, हुनजी ख़बर नथी पए की बुख लॻी आहे कान लॻी आहे। पर हिकिड़ो नॉर्मल ॿारु जेको मुख़्तलिफ़ फरमाइशूं करे थो, केॾी महिल बर्गर खाए थो, कॾहिं ब्रोस्ट खाए थो, कॾहिं पिज़्ज़ा खाए थो, पर माउ ऐं पीउ जॾहिं हुन खाधे लाइ घर में जेको आहे सो ऑफर कनि था, त हू हुन खां जेको आहे सो रिफ्यूज़ करे थो, त अहिड़े ॿार जी बुख खे असां ख़तमु करे छॾियो आहे मुख़्तलिफ़ शयुनि जी वजह सां। साहिबु हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेके ॿार असांजा नंढा भले ठीकु आहे नाश्तो बि कनि था या मानी बि खाइनि था, उनखां पोइ जेको ॿाहिरियूं कॾहिं टॉफ़ी वठी आया, कॾहिं ॿाहिरां को शरबत पी छॾियूं, का न का जेके ॿाहिरियूं शयूं वठी ईंदा आहिनि, इन्हनि ॿाहिरियुनि शयुनि जो ॿारनि जी बुख ख़तमु करण में या मेल न्यूट्रिशन में कहिड़ो रोल आहे? देखो, इन्हनि में जेके सिर्फ़ु हिकिड़ो ग्लूकोस पियल हूंदो आहे, जेको ॿार जी फ़िलहालु एनर्जी प्रोड्यूस करे थो, ॿार खे ॾिए थो, जंहिं करे ॿारु एक्टिव नज़र अचे थो। पर उन में को कार्बोहाइड्रेट कोन हूंदो आहे, उन में प्रोटीन्स न हूंदा आहिनि, उन में विटामिन्स न हूंदा आहिनि, उन में जेके आयरन न हूंदी आहे, उन में मुख़्तलिफ़ ॿिया जेके माइक्रो न्यूट्रिएंट आहिनि, जंहिंमें ज़िंक आहे, कैल्शियम आहे, जेको हिकिड़ी कंप्लीट डाइट हुअणु खपे ॿार जी, उहा कान्हे का। त उहो ॿारु जेको आहे सो तव्हांखे एक्टिव त लॻंदो, पर हू जेको आहे सो कंहिं न कंहिं ग़िज़ा जी कमी जो शिकार हूंदो, या त हुन खून जी कमी हूंदी,
या हुनजो जेको आहे सो ख़ुदा न ख़ास्ता कैल्शियम जी कमी थी सघे थी, विटामिन डी अॼुकल्ह तमामु घणो कॉमन ॾिठो मतिलबु उन में किथे न किथे जेको आहे जो मेल न्यूट्रिशन ज़रूरु हूंदी, विटामिन डी घटि थी सघे थी, आयोडीन घटि थी सघे थी, जी मतिलबु ज़िंक घटि थी सघे थो, इहे सभु शयूं हुन में अची सघनि थियूं। हा, हाणे जेको डिसीशन जेको आहे सो पेरेंट्स कोन था वठी सघनि त असांजो ॿारु कमज़ोर आहे या हेल्थी आहे, छो त अक्सर असां वटि जेके पंहिंजी प्रैक्टिस में ॿार अचनि था काफ़ी एक्टिव ऐं हेल्थी ॿार हूंदा आहिनि, पर पेरेंट जो इहो हिकिड़ी परेशानी जो आलम हूंदो आहे त डॉक्टर साहिबु ॿारु कुझु कोन थो खाए ऐं मुंहिंजो ॿारु ॾाढो कमज़ोर थी वियो आहे। पर हुनजो ॿारु जॾहिं वेट ऐं हाइट कयो थो वञे, छो त जो कंहिं बि ॿार जी कमज़ोरी खे असेस करण जे लाइ तव्हां हुनजो वेट ऐं हाइट था कयो, जॾहिं वेट ऐं हाइट अकॉर्डिंग टू एज नॉर्मल आहे त उन ॿार खे खां कमज़ोर त कोन थिए, पर पेरेंट्स पोइ ज़ाहिर पेरेंट्स जी दिलि आहे हू सम्झ ॿियनि ॿारनि खे ॾिसनि था जेके ओवर वेट आहिनि त पंहिंजे ॿारनि खे कमज़ोर था महसूसु कनि, त हू अहिड़ा पेरेंट जेके पंहिंजे ॿारनि खे वाक़ई कंहिं कमज़ोरी जो हिकिड़ो अहसासु थिए थो, सभई खे पंहिंजो ॿारनि जे डॉक्टर खे ॾेखारीनि। उते असां वटि सेंटाइल चार्ट हूंदा आहिनि जंहिंमें असां असेस कंदा आहियूं त हिन ॿार जी जेका वेट ऐं एज आहे उहो हाइट आहे उहा एज जे हिसाब सां नॉर्मल आहे या कान्हे का, उन में जेकॾहिं का घटि उन में का डेफिशिएंसी आहे पोइ उनजो इलाजु करणु खपे, उनजो इलाजु। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां हिकिड़ो ज़िक्र कयो त ठीकु आहे जिते वसाइल घटि आहिनि, जिते खाध खुराक जी घटिताई आहे जिन घरनि में या जिते बि आहे त उन्हनि जा उते लोकल वसाइल आहिनि, कंहिं वटि ॻो आहे, कंहिं वटि ॿकरी आहे, कंहिं वटि को ज़मीन में फ़सुलु आहे, त उहे पंहिंजे ॿारनि खे उते ग़िज़ा कीअं मुहैया कनि जिन जा वसाइल घटि आहिनि, जिते तव्हां चओ न ग़िज़ा कुझु जेका असां उन्हनि जो एतिरा वसाइल आहिनि जो ख़रीद करे सघनि, त उहे पंहिंजे उन वसत में कीअं पंहिंजे ॿारनि जी ग़िज़ा जो पूरा कनि। अच्छा, हाणे ग़िज़ा जी जेको कमज़ोरी जी शरह ॾिठी वई आहे उहा 3 महीननि खां वठी 3 सालनि जे ॿारनि में तमामु घणी आहे, 3 महीननि जे खां वठी 3 सालनि जे ॿारनि ताईं। हाणे 3 महीननि जे ॿार खां वठी 3 सालनि ताईं जेको ॿारु आहे उन जी का ख़ासि डिमांड कान हूंदी आहे त मूंखे हाई फाई डाइट ॾिनी वञे, त चई बि न सघंदो, ठीकु आहे न। हाणे हिकिड़ो ॿारु जेको 3 महीननि जो आहे या 6 महीननि जो हिकिड़ो ॿारु आहे उनखे मदर फीड त प्रॉपर मिली सघे थो। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां डॉक्टर खे फॉलो कयो, कंहिं बि ॿार खे कंहिं बि जेको आहे तरीक़े सां जेके डॉक्टर्स जी हिकिड़ी एडवाइस आहे, असांजो पहिरियों चवणु ईंदो त ॿार खे 6 महीननि ते सिर्फ़ु माउ जो खीरु पीआरे, ॿियो कुझु बि न। ठीकु आहे, यानी तव्हां हिकिड़ो ॿारु जेको माउ जी खीर ते मुंहिंजो सुवालु इहो उहो त ठीकु आहे, तव्हां पहिरीं बि चयो त जेके घटि वसाइल में पंहिंजे माउ पीउ पंहिंजे ॿार जी ग़िज़ा जो पूरा कीअं कनि, कहिड़ा तरीक़ा छो त इहो अहम सुवालु उन ते अचां पियो। 6 महीननि ते तव्हांजो ॿारु जॾहिं माउ जी ग़िज़ा ते रहे थो, इन दौरान तव्हां ॿार जे बदिरां माउ ते ख़र्चु कयो, ठीकु आहे, थोरो घणो ॿी का हुनखे प्रॉपर डाइट ॾिनी वञे, हुनखे रेस्ट ॾिनी वञे, हुनखे रिलैक्स रखियो वञे। असां वटि ॿाहिराड़ी में खीरु मिली सघे थो, हा बिल्कुलु मिली सघे थो, केलो मिली सघे थो, पटाटो मिली सघे थो, चांवर मिली सघे थो, भाॼियूं मिली सघनि थियूं, इहे शयूं आहिनि। ज़रूरी न आहे तव्हां जेको आहे सो हर वक़्तु गोश्त ऐं मच्छी खाओ, पर कंहिं कंहिं महीने में हिकु ॿ चकर मच्छी मिली सघे थी। 6 महीननि खां पोइ जेको असां ग़िज़ा शुरू कयूं था उहा बि अहिड़ी ग़िज़ा आहे जेका घर में अवेलेबल हर घर में आहे, छो त इंसान जो गॾु रहे थो ज़ाल मुड़ुस, उहे त पंहिंजे खाधे लाइ कुझु न कुझु ठाहिनि था, चांवर बि आहे, गिहु बि हूंदो, मखण बि हूंदो, बेदो बि हूंदो, केलो बि हूंदो, त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि। ऐं असां मूं वटि जेको प्रैक्टिस में ॾिठो आहे त काफ़ी ग़रीब तरीन जेको पाण खे सलीनि था, असां तमामु गुरबत में रहूं था, जेके मरीज़ चवनि था उहे खीर जो दॿो था पियारीनि, जेको न पियारणु घुरिजे। हाणे ॿुधो न, हाणे खीर जे दॿे जो ख़र्चु घटि में घटि 4 खां 5 हज़ार रुपया पर मंथ आहे। हिकिड़ो माण्हू जंहिंजी गार्ड आहे, जंहिंजी 7,000 रुपया सैलरी आहे, अगरि उहो पंहिंजे ॿार खे कंहिं डॉक्टर जी ग़लती जे करे या पंहिंजे कंहिं प्रेशर में अची ॿार खे खीर जो दॿो अननेसरी ख़र्चु थी वियो, इन ख़र्चे बजाए हू पंहिंजे माउ जे खीर ते रखे हुन ॿार खे, त कंहिं बि तरीक़े जो एक्स्ट्रा ख़र्चु बचति करे सघे थो। इहे पैसा ॿार जे अॻियां हली कंहिं ॿिए तइलीम जे लाइ तव्हां चयो त जेके हुननि जा मौजूदु वसाइल आहिनि उन में बि जेको कुझु घर में अलाह ताला हुननि खे ॾिनो आहे उन मां बि उहो ॿार जी बहितर ग़िज़ा ॾेई सघे थो ऐं मेल न्यूट्रिशन खां बचाए सघे थो। उन खां पोइ ॿिया बि तव्हांखे ॿुधायां थो, जीअं पैम्पर आहे, मिनरल वाटर आहे, ठीकु आहे साईं, ऐं जेको आहे सो ज़रूरी आहे न आहे त तव्हां हर ॿार खे प्राइवेट सेक्टर में चाइल्ड स्पेशलिस्ट खे ॾेखारियो जिते त हू त हाई फाई फी वठे थो, हाई कॉस्ट जा एंटीबायोटिक लिखे थो, जिते बि डॉक्टर मौजूदु आहे तव्हांजे हर ज़िले में चाइल्ड स्पेशलिस्ट मौजूदु आहिनि, ख़ासि तौर पाकिस्तान तक में हर ज़िले में। मुंहिंजो थोरो अॻिते वञणो, जीअं डाइट जा तव्हां ॿुधायो त हिकिड़ो त प्राइमरी ॿियो सेकेंडरी, हिकिड़ो त उहो प्राइमरी ॿियो सेकेंडरी में, त सेकेंडरी में किथे जेको असां मेल न्यूट्रिशन शुरू थींदी आहे? सेकेंडरी मेल न्यूट्रिशन पैदाइशी थी सघे थी, उन खां पोइ अॻिते हली जेको आहे हिकिड़ो ॿारु जेको आहे जाइडस हिकिड़ो इन्फेक्शन आहे जंहिंमें गंदे पाणी इस्तेमाल जे करे, हथ न धोअण जे करे, साफ़ सफ़ाई या सही नमूने सां
जेका ॿार खे ग़िज़ा आहे उहा साफ़ु सुथरी न मिलण जे करे पेट में कीड़ा नज़र अचनि था। पेट में ॿिनि क़िस्म जा कीड़ा हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे कीड़ा हूंदा आहिनि जेके नज़र ईंदा आहिनि, जेके पेरेंट्स ख़ुदि अॼु ॿुधाईंदा आहिनि त डॉक्टर साहिबु पेट में कीड़ा निकिता आहिनि। ॿिया कुझु अहिड़ा कीड़ा बि आहिनि जंहिंमें जार्डिसिस आहे या एमोबिसिस आहे, जेके ॿार जे पेट जे अंदरि हूंदा त आहिनि पर हू ओपन आई सां नज़र न ईंदा आहिनि। उन्हनि जॾहिं स्टूल DR या पायखाने जी टेस्ट कराईंदा आहियो त पोइ तव्हांखे हू नज़र ईंदा आहिनि ऐं उन्हनि जे हुजण जे करे ॿार ते तमामु घणो बुरो असरु पवंदो आहे। ॿार में खून जी कमज़ोरी शुरू थी वेंदी आहे, ॿार में मेल एब्ज़ॉर्प्शन सिंड्रोम शुरू थी वेंदो आहे, ॿार खे कॾहिं कॾहिं जेको आहे सो पेचश थी वेंदा आहिनि, ॿार खे कॾहिं कॾहिं खूनी पेचश थी वेंदा आहिनि, पेटां रत अचणु शुरू थी वेंदो आहे उन डिज़ीज़ जे करे। इहे मतिलबु इहे बि हिकिड़ा ख़ासि। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां हिकिड़ो ज़िक्र कयो त हिकिड़ो माइक्रो जेके असांजा ग़िज़ा जा माइक्रो जुज़ा आहिनि, ॿिया मैक्रो आहिनि, त माइक्रो कहिड़ा आहिनि, मैक्रो कहिड़ा आहिनि, किथे घटिताई हूंदी आहे जिते मेल न्यूट्रिशन? ॾिसो मैक्रो में त असां वटि जेको प्रोटीन आहे जेको तव्हांखे चांवरनि में मिले थो, खीर में मिले थो, मच्छी में मिले थो ऐं जेको आहे सो दाल में मिले थी प्रोटीन जेके मैक्रो न्यूट्रिएंट आहे। उन खां गॾु कार्बोहाइड्रेट आहे जेको तव्हांखे चांवरनि में मिले थो, गिह में मिले थो, मखण में मिले थो, फेट इन शइ में मिले थो, कणिक में मिले थो, कणिक में मिले थो। अहिड़े नमूने सां तव्हांजा विटामिन्स जेके आहिनि से फ्रूट्स में अवेलेबल हूंदा आहिनि। उन खां अलावा माइक्रो न्यूट्रिएंट जेका असां वटि हिन वक़्तु अहमियत रखनि पिया, ऐं उनखे अहिड़ो हिकिड़ो मिसाल ॾींदो आहे त तव्हां कॾहिं का भाॼी ठाहियो था, उन में तव्हां दाल बि विधी, गिह बि विधो, बसर बि विधा, टमाटो सभु कुझु विधो, पर उन में तव्हां लूणु कोन विधो त उहा भाॼी तव्हांजी कंहिं कम जी कोन थी। फिकी भाॼी हुजे कंहिं सही हुन खाई कोन सघो था, उनखे माइक्रो न्यूट्रिएंट चई सघिजे थो, उन जी डेफिशिएंसी। अहिड़े नमूने सां तव्हां हर डाइट वठो पिया पर तव्हां आयरन सही नथा वठो, खून जी कमी जो शिकार थी सघो था। तव्हां ज़िंकेट पंहिंजे बॉडी खे कोन था पहुचायो, जंहिं करे तव्हांखे ज़िंकेट जी कमी घटिताई जे करे इम्यूनिटी घटिजी थी वञे, तव्हांखे डायरिया जो अटैक थी सघे थो। ॿारनि खे मेल न्यूट्रिशन जो कंट्रीब्यूटिंग फैक्टर आहे, उन सां गॾु नमूनिया तमामु घणो उन ॿारनि में थिए पई जंहिंमें ज़िंक जी जेका आहे सा घटिताई आहे। उन सां गॾु गॾु विटामिन D जेका असां वटि हिकिड़ी तमामु घणो अॼुकल्ह रिसर्च हले पई, जंहिंजे करे ॿारनि जी ग्रोथ रुकिजी वई आहे, ॿारनि जी हाइट वधणु घटिजी वई आहे, ॿारनि खे सभु कुझु मिले थो ग़िज़ा में ऐं वेल टू डू फैमिली जा माण्हू अचनि था, डॉक्टर साहिबु सभु कुझु ॿार खे ॾियूं था पर ॿार जी ग्रोथ रुकिजी वई आहे। उन में छा आहे, असांजे कल्चरल पैटर्न में शहरनि में ख़ासि तौर ते विटामिन D जी तमामु घणी कमी आहे, जिते फ्लैट सिस्टम तमामु घणो आहे। ॿारनि खे उस कान थी मिले, जंहिंजे करे विटामिन D जेका आहे सा एक्टिवेट कान थी थिए। ॿारनि खे फिश जेका आहे सा कंहिं बि कल्चरल पैटर्न जे करे त गरम आहे या ॿिया सबबु खाइण में थोरो मुश्किल थिए थो, पेरेंट्स उनखां अवॉइड कनि था, ईज़िली कोन था कुक थिए, जंहिंजे करे उहा कान थी मिले। बेदे जी ज़रूरत ॿार खे अवॉइड कई थी वञे थी, गर्मी आहे, गरम जेको आहे सो बेदो आहे, त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके विटामिन उन में माइक्रो में क्या है, आयरन आहे, ज़िंक आहे, आयोडीन आहे ऐं तव्हांजी विटामिन D आहे, इहा आहे कैल्शियम आहे। इहे शयूं अहिड़ियूं जेके आहिनि इहे अगरि जिस्म जे कंहिं विटामिन्स टोटल अची वञनि, कंहिं ॿियनि विटामिन जी घटिताई हुजे तब विटामिन बी जे करे बि थी सघे, बी जे करे बि डेफिशिएंसी थी सघे, सी जे करे बि थी सघे, सी जे करे थी सघे थी। विटामिन A जे करे जेका आहे सा नाइट ब्लाइंडनेस तमामु घणो कॉमन थी वई आहे, जंहिंजे करे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो कैनेडा जे सहकार सां हिकिड़ो विटामिन A जी एक्स्ट्रा सप्लीमेंट तौरु प्रोग्राम शुरू कयो आहे। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जेका मेल न्यूट्रिशन जो असां ज़िक्र कयो आरंभ करे, छा माइक्रो जेके जुज़ा आहिनि उहे जेकॾहिं घटी वञनि त मेल न्यूट्रिशन ॿारनि में थींदी या माइक्रो ॿिन्ही में कहिड़े में वधीक थींदी आहे? ॾिसो मेल न्यूट्रिशन तव्हां डेफिनेशन ॿुधंदव त इट्स अ सिंड्रोम विच रिज़ल्ट बिकॉज ऑफ द वन आर मोर ऑफ द एसेंशियल न्यूट्रिएंट। कंहिं बि हिक जी कमी थी त बि मेल न्यूट्रिशन थींदी, कंहिं हिक खां वधीक थी त मेल न्यूट्रिशन थींदी। त डाइट बैलेंस हुअणु खपे, डाइट बैलेंस हुअण करण जो ॿार जेको आहे सो हुनजी ग्रोथ, हाइट, वेट, IQ, असां सिर्फ़ु हिकिड़ी जेको आहे सो ग्रोथ हाइट ऐं हिनखे माइंड था कयूं, पर तव्हां हिकिड़ी इंटेलिजेंस बि ज़रूरी, इंटेलिजेंस जी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त ॿार में जेको आहे सो फस्ट ईयर ऑफ लाइफ जेको हूंदो आहे उहो इंटेलिजेंसी जो हूंदो आहे, उन में ब्रेन जी ग्रोथ तमामु तेज़ सां थींदी आहे ऐं ब्रेन जी ग्रोथ या IQ जी जेका हिकिड़ी क़िस्म जी डिपेंडेंसी हूंदी आहे उहा आयरन ते हूंदी आहे। हिकु ॿार जेको आयरन जी डेफिशिएंसी जो फस्ट ईयर में डेफिशिएंसी जो शिकार थिए थो, उहो अॻिते हुनजो IQ 10 गुना घटिजी वञे थो उन ॿार जे जंहिंखे आयरन जी नॉर्मल जेका आहे लेवल रहे थी। त आयरन ते तमामु घणो असांखे फोकस करणु खपे ऐं अहिड़े नमूने सां असां वटि पीड्स जी प्रैक्टिस में, पीडियाट्रिक ॿारनि जी प्रैक्टिस में इहो एसेंशियल आहे WH तरफ़ां त 1 महीने खां पोइ 6 महीननि ताईं ॿार खे एक्स्ट्रा जेको आहे सप्लीमेंट तौर पे तव्हां आयरन जा ड्रॉप्स ॾियो, जेके तव्हां ॾियूं था घटिताई आहे न हर ॿार में घटिताई, एवरी बेबी, अच्छा every baby should have the supplement of the iron after 1 month। छो त ज़रूरी न आहे त जेको आहे सो ॿार जी माउ जी आयरन जी डेफिशिएंसी जेका आहे सो नॉर्मल हुजे, थी सघे थो उहा डेफिशिएंसी शिकार आहे। हाणे ॿार जेका माउ जे खीर ते उन में अगरि
मूं पंहिंजी प्रैक्टिस में काफ़ी माउरनि जी विटामिन डी करायो आहे, जिन जे ॿारनि में तमामु घणो। हिकु अहिड़ी माउ आई जंहिंजे 4 ॿारनि खे विटामिन डी डेफिशिएंसी हुई। उन मदर जी जॾहिं मूं विटामिन डी कराई त उनजी ॿारनि खां बि घटि विटामिन डी हुई। ख़वातीन में त वरी कैल्शियम ऐं ऑस्टियोपोरोसिस घणो थिए थो, थी सघे थो बिल्कुलु। हा, त मदर जे करे बि काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके असां ॿारनि में शिफ्ट थियूं उन करे असांखे मदर खे बि जेको अपडेट रखिणो पए थो, मदर खे बि प्रॉपर ग़िज़ा ॾियणु खपे। सिर्फ़ु असांखे हिकिड़ी शइ ते फोकस कोन करिणो पवंदो, पर मदर जहिड़ी जेका माउ खीरु पीआरे थी उन खां वक़्तु आहे न भई हिकिड़ो ॿारु जेका अॼु जी जेकी नंढड़ी न्याणी आहे उनखे तव्हां प्रॉपर डाइट हेल्थी ठाहियो था, उहा सुभाणे जी मदर जॾहिं थींदी त उनजी जेका बेहतर कमु करे सघंदी, उन नशुनि मां बेहतर हूंदी। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु छो नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो।